अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हालनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको आहे असां एॾनि ॾींहंनि खां पोइ पंहिंजे प्रोग्राम में आया आहियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त माशाल्लाह सां रमज़ान जो पूरो महीनो बाबरकत रहमतुनि ऐं बरकतुनि वारो महीनो ॾाढो सुहिणो असांजो गुज़रियो, ॾाढो सुठो असांजो गुज़रियो। तव्हां सां गॾु हिते ट्रांसमिशन बि कईसीं, मज़ो आयो ॾाढो। ऐं जेको आहे उन खां पोइ ईद जी ट्रांसमिशन बि तव्हां ॾिठी। ऐं उमेदु आहे त तव्हां सभिनीनि जी ईद सुठी गुज़री हूंदी। तव्हां सभिनीनि जेको आहे घर भातियुनि मिली करे सुठे तरीक़े सां ईद मल्हाई हूंदी। जेके रुठल हूंदा उन्हनि खे मल्हायो हूंदो ऐं खीर खारको बि खाधियूं हूंदियूं, सयूं बि खाधियूं हूंदियूं ऐं जेको आहे पंहिंजो बिरयानी बि खाधी हूंदी, कढ़ाई बि खाधी हूंदी, कोरवो बि खाधो हूंदो। सो इंजॉय कयो हूंदो, उमेदु आहे मूंखे। सो ही ॾींहं बि माशाल्लाह जेके हुया गुज़री विया ऐं हाणे रुटीन जा ॾींहं असांजा शुरू थी विया आहिनि। ऐं जीअं त रुटीन में अॼु पहिरियों ॾींहुं ई आहे ऐं अॼु तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं, लाइव आया आहियूं। ज़ाहिर आहे एॾा ॾींहं मोकल कईसीं ऐं हर कोई जेको आहे पंहिंजी फैमिली में बिज़ी हुयो, थोरो सुस्त बि थी वेंदो आहे। जेसीं ताईं हाणे रुटीन में अचूं त वरी जेको आहे तव्हां सां सुठे नमूने सां अञा बि ॻाल्हाईंदासीं। छो त अञा जेको आहे न असां मतिलबु उन ई ट्रांस में हली रहिया आहियूं, मोकलनि वारे ट्रांस में ऐं उहे छुटियुनि वारे ट्रांस में जेको आहे न असां अञा ताईं घुमी रहिया आहियूं। सो बहरहाल कंहिंजी ईद सुठी गुज़री, कंहिंजी ईद जेको आहे बसि सो गुज़री ऐं कंहिंजी त वरी तमामु सुठी गुज़री। दुआ आहे त अलाह साईं हर कंहिंजे हालत में रहम करे ऐं सभिनीनि जी अलाह साईं हिफ़ाज़त करे। त ॻाल्हि चवण जी इहा आहे त तव्हांखे ख़बर आहे त मां इहा ॻाल्हि रमज़ान में बि कई हुई, रमज़ान ट्रांसमिशन में बि कई हुई, इवन त मां ईद वारी ट्रांसमिशन में बि इहो मैसेज तव्हांखे ॾिनो हुयो त जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था, चाहे तव्हां बाइक्स ते आहियो, पंधु वञो था, त इहे जेके डंपर्स जेके आहिनि, जेके वॾा वॾा जेके डंपर्स आहिनि, ट्रक्स आहिनि, ट्राला आहिनि या जेके टैंकर्स आहिनि, इहो हिकिड़ो माफ़िया आहे जेको घुमी रहियो आहे। ऐं इहे बिल्कुलु बि नथा ॾिसनि, बिल्कुलु बि ख़्यालु कोन था कनि त अॻियां कोई इंसानु वञी रहियो आहे, कोई मतिलबु घुमी रहियो आहे, कोई सवारी ते आहे, कोई पंधु आहे। सो बसि हो पंहिंजी मस्तनि में मगन ऐं हलंदा था वञनि। केतिरियूं ई जानूं उन्हनि वठी छॾियूं आहिनि। सिर्फ़ु कराची न पर इस्लामाबाद में बि इहे केसिस थिया आहिनि। सो बराए महिरबानी करे ॾिसो, अल्लाह जे हथ में आहे, ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे, पर इंसानु थोरो एहतियात करे। जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था तमामु घणो एहतियात कयो, स्पेशली जेके बाइक्स ते आहिनि, जेके पंहिंजा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार खणी घुमनि था, पंहिंजी वाइफ उन्हनि सां गॾु आहिनि या कॾहिं उन्हनि जो पीउ उन्हनि सां गॾु आहे, कॾहिं माउ उन्हनि सां गॾु आहे, कोई बि फैमिली मेंबर आहे इम्पॉर्टेंट आहे। सभिनि खां पहिरियां तव्हांजो जेको बि फैमिली मेंबर आहे उहो तमामु इम्पॉर्टेंट आहे। सो जॾहिं बि निकिरो तमामु घणो ख़्यालु कयो। ऐं हाणे त वरी गर्मियूं बि आहिनि ऐं हाणे त 9th मैट्रिक जा एग्ज़ाम्स बि शुरू थी विया आहिनि कल्ह टियों खां वठी। सो ॿारनि खे इहा रिक्वेस्ट कंदसि त प्लीज़ जॾहिं बि तव्हां पेपर करणु वेहो था त पंहिंजी महिनत सां पेपर खे हल कयो, चीटिंग खे अवॉइड कयो। असां वटि इहो हिकिड़ो ट्रेंड आहे त मोबाइल्स बि अलाउ कयूं थी वञनि पियूं, फर्रा बि आहिनि, चीटिंग्स बि टॉप ते थियनि थियूं। इन्विजिलेटर्स जेके उते घुमी रहिया आहिनि उन्हनि जी रिस्पेक्ट कयो। जेकॾहिं हू तव्हांखे मना था कनि कंहिं शइ खां त तव्हां मुड़ी वञो, इन जो नतीजो ॾाढो बुरो थी थो सघे। मूंखे त चङी तरह यादि आहे जंहिं टाइम असां पेपर्स ॾींदा हुआसीं, बोर्ड जा पेपर्स जॾहिं असांजा थींदा हुआ त असांखे त इजाज़त बि कोन हूंदी त असां ईअं मुड़ी बि ॾिसूं। ऐं उहो दौरु त अहिड़ो हूंदो हुओ त मोबाइल फ़ोन्स जो त नालो निशान ई कोन हुयो। ऐं उन वक़्त में बि असांखे जेको आहे न ॾाढी स्ट्रिक्टली पढ़ाई असां कईसीं, पेपर्स ॾिनासीं। पर अॼु जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे मोबाइल बि आहे ऐं फुल ऑन चीटिंग थी रही आहे। सो प्लीज़ इन्हनि शयुनि खां परहेज़ कयो। जेकॾहिं सुभाणे तव्हांखे डॉक्टर थियणो आहे, इंजीनियर थियणो आहे, लॉयर थियणो आहे त पंहिंजे परमिट ते अचो, पंहिंजे मेरिट ते अचो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त महिनत करे अॻिते वधो। ईअं न त सुभाणे तव्हां MBBS जो डिग्री त हासिलु करे छॾियो, पढ़ाई करे छॾियो, पर ईअं न थिए जो किथे तव्हांखे सर्जरी करणी पवे या किथे तव्हांखे माइनर का शइ करणी पए, उते तव्हां सोच में पइजी वञो त हाणे मां छा कयां। सो इहे शयुनि खां जेको आहे न थोरो परहेज़ करे छॾियो। इहे बि शयूं असांजे मुआशिरे में इलाही थींदियूं आहिनि त डिग्रीज़ त मिली वेंदियूं आहिनि पर तव्हांखे प्रॉपर नॉलेज नाहे हूंदी इन्हनि शयुनि जी। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं
ऐं असां सां गॾु अॼु ज़बरदस्त गेस्ट बि आहिनि। सो जीअं त तव्हांखे माशाल्लाह ख़बर आहे त ईद जे ॾींहंनि में हैवी खाधो थी वेंदो आहे, काफ़ी हैवी डाइट असांजी रहंदी आहे, कंहिं शइ ते बि असां ध्यानु कोन ॾींदा आहियूं। ऐं उन खां पोइ माशाल्लाह घरनि में जेको आहे दावतूं बि थींदियूं आहिनि, दोस्तनि में बि दावतूं थींदियूं आहिनि, ईंदा वेंदा आहियूं, ॿाहिरि घुमंदा फिरंदा आहियूं। उन खां पोइ अची मसइलो जेको बीहंदो आहे उहो थी वेंदो आहे त हाणे भई वज़न घटाइणो आहे, हाणे कंहिं न कंहिं तरीक़े सां वज़न घटाइणो आहे। त इन जे करे अॼु असां जेको आहे फिटनेस कोच खे इनवाइट कयो आहे। सो उहे असांखे ज़बरदस्त टिप्स ॿुधाईंदा ऐं उन्हनि खां पुछंदासीं त असांखे कहिड़े क़िस्म जी डाइट करणु खपे, असांखे पंहिंजी फिटनेस जो कीअं ख़्यालु करणु खपे, जेके बॉडी बिल्डर्स आहिनि, जेके ॿाहिरि जेके बॉडी बिल्डिंग जा शौक़ीन आहिनि, उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं टिप्स ॾियणु घुरिजनि, ऐं जेके भेनरूं असांजूं जेके आहिनि जेके जिम जॉइन करणु चाहिनि थियूं, त जेके बिल्कुलु स्टार्ट उन्हनि जी आहे त उन्हनि खे कहिड़ी कहिड़ी एक्सरसाइज़िस करणु घुरिजनि। त इहे सभु सुवाल असां पंहिंजे फिटनेस ट्रेनर खां कंदासीं। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि इरफ़ान अली जेके फिटनेस कोच आहिनि, ऐं उन खां अलावा मोहम्मद अली मलिक असां सां गॾु आहिनि, सिंगर आहिनि, ऐं अरबेलो जरवार बि असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहे, इहे बि सिंगर आहिनि, ऐं इनायत भाउ बि अॼु असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहे। सभिनी खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ? जी अल्हम्दुलिल्लाह। किरण तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। अच्छा, हिते हिकिड़ी ॿी मां ॻाल्हि तव्हां सां ज़रूरु शेयर करणु चाहींदमि त मुनीर सियाल साहबु हिकिड़ो उहो नालो जेको टीवी, स्टेज ऐं फिल्म्स जो तमामु वॾो नालो, कल्ह सुबुह उन्हनि जी डेथ थी वई आहे। ऐं मूंखे इन ॻाल्हि जी बिल्कुलु बि ख़बर कोन हुई। मां जॾहिं स्टूडियो पहुती आहियां ऐं मूंखे इन ॻाल्हि खे ॿुधायो वियो आहे त उन्हनि जी डेथ थी वई आहे, ऐं मूंखे इहा ॻाल्हि अञा बि मतिलबु मूंखे यकीन नथो अचे त उहे हिन दुनिया में न आहिनि, असांजे विच में न आहिनि। सो तव्हांखे ख़बर आहे त तमामु वॾो नालो ऐं तमामु बहितरीनु उन्हनि जो कमु थियलु आहे। त KTN ते उन्हनि जो सीरीज़ हली रहियो हुयो गुनाह, जेको तमामु पसंदि कयो वियो हुयो, ऐं ॿिए प्रोजेक्ट जी तयारी में बि हुया, ऐं अञा त खोड़ सारियूं शयूं हुयूं जेके उन्हनि सां डिस्कस थियल हुयूं। ऐं जॾहिं बि शो में ईंदा हुया त हर दफ़े का न का नई शइ खणी ईंदा हुया ऐं चवंदा हुया त मां उन्हनि टॉपिक्स ते कमु करणु चाहियां थो जेके असांजे मुआशिरे जो हिसो आहिनि। मां टिपिकल कंहिं शइ ते कमु नथो करणु चाहियां, टिपिकल कंहिं बि स्क्रिप्ट ते कमु नथो करणु चाहियां, मां उन स्क्रिप्ट ते कमु करणु चाहियां थो जेको असांजे मुआशिरे में थी रहियो आहे। सो शायदि अल्लाह जी रज़ा इहा ई हुई, ऐं असां दुआगो आहियूं उन्हनि जे लाइ त अल्लाह साईं उन्हनि खे जेको आहे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे, ऐं उनजी फैमिली खे अल्लाह साईं सबर अता करे। पर मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि अञा बि अनएक्सपेक्टेड आहे, ऐं बिल्कुलु बि मां इन ॻाल्हि खे जेको आहे एक्सपेक्ट नथी करे सघां त हू अॼु हिन दुनिया में असां सां गॾु कोन्हनि खे। सो बहरहाल वरी अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे। उन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदसि त घरों की अंदरूनी दीवारों से पेंट का उतरना या छोटे हेयरलाइन क्रैक्स एक बहुत बड़ा मसला है। इसके मौसर हल के लिए पाकिस्तान के नंबर 1 पेंट डायमंड पेंट ने अपनी नई कैंपेन के जरिए दीवारों की सतहों के लिए एक बार फिर से मुतारफ़ कराया है। डायमंड इज़ एक्स्ट्रा स्मूथ प्राइमर फिलर रेडी टू यूज़ पट्टी, जिससे घर की अंदरूनी दीवारें रहें महफूज और हमवार। इसकी जदीद फार्मूलेशन पेंट को दीवारों पर लंबे अरसे तक जमाए रखती है। डायमंड पेंट की स्टैंडर्ड पट्टी मतलब परफेक्ट बेस फॉर द परफेक्ट फिनिश। सो असां सां गॾु गेस्ट बि हिते मौजूदु आहिनि, सो उन्हनि खे ॿीहर भली कार कंदासीं। जी, त तव्हां इहो ॿुधायो त जीअं मां ॻाल्हि कई त असां माशाअल्लाह जीअं हैवी खाधो थी थो वञे पियो, ऐं उन खां पोइ असांखे जिम अचणु घुरिजे या न अचणु घुरिजे? जी अदी बिल्कुलु अचणु घुरिजे, छो जो जिम सिर्फ़ु जिम अचणु न आहे, पंहिंजी हेल्थ ते इन्वेस्ट करणु आहे। सही। सो हेल्थ खां मथे का शइ न आहे मुंहिंजी नज़र में। सो जिम अचणु मतिलबु अॼु जी यंग जनरेशन खे एतिरो ई मतिलबु सजेस्ट कंदसि त जिम ज़रूरी आहे। अॻियां हली जेके तव्हांजी एज जॾहिं 60s 70s में वञे थी त उन टाइम में तव्हांखे जेको आहे न वाकई रियलाइज़ थींदो त केतिरो वर्कआउट करणु ज़रूरी हो लाइफ में। सो मां एतिरो ई जेको आहे अॼु जा जेके यंगस्टर आहिनि माशाल्लाह मेल्स फीमेल्स, मां सभिनी खे इहो ई चवंदसि त जिम करणु ज़रूरी आहे। फिटनेस पंहिंजी हेल्थ ते इन्वेस्ट करणु जेको आहे उहो ज़रूरी आहे। सही। अच्छा, डॉक्टर्स जो चवणु आहे त तमामु घणी फिटनेस बि न कजे, तमामु घणी एक्सरसाइज़िस बि न कजनि। कुझु डॉक्टर्स चवंदा आहिनि कजनि, सुठी ॻाल्हि आहे फॉर योर मतिलबु तव्हांजी ओवरऑल बॉडी जी फिटनेस जे लाइ सुठी शइ आहे, पर घणी एक्सरसाइज़ बि तव्हांखे जेको आहे
बोन्स जो इशू करे थी? न घणी अहिड़ो कुझु कोन्हे को। अदी मां तव्हांखे ॿुधायां त वर्कआउट हाणे ॾिसो हिकिड़ो अॼुकल्ह छोकिरा जनरली कंदा आहिनि, ऐं ॿियो मां जेको मतिलबु हर कंहिंजी हिकिड़ी BMI हूंदी आहे। BMI मीन बॉडी मास इंटैक्ट, ठीकु आहे। अकॉर्डिंग उन ते तव्हांजो वर्कआउट प्रोग्रामिंग डिज़ाइन थींदो। बॉडी मास इंटैक्ट में तव्हांजो मतिलबु बॉडी वेट अचे थी, एज अचे थी ऐं हाइट अचे थी। सो उन जे अकॉर्डिंग तव्हांजो वर्कआउट जेको आहे प्रोग्राम डिज़ाइन थिए थो, त उन वर्कआउट में को बि ख़तरो न आहे। छो जो जंहिं वर्कआउट ते मां पंहिंजी बॉडी खे ट्रांसफॉर्म करियां पियो, उन वर्कआउट ते तव्हां या अदा ही नथा करे सघनि। हर कंहिंजी वर्कआउट प्रोग्रामिंग जेका आहे उहा डिफरेंट वूंदी आहे। सही, बिल्कुलु। त तव्हां सां बॉडी बिल्डिंग ते बि ॻाल्हायूं था, तव्हां सां ॿियनि शयुनि ते बि अञा डिस्कस करिणो आहे। असांजा भाउ बि वेठा आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अच्छा, तव्हां माशाल्लाह केतिरे अरसे खां वठी सिंगिंग करे रहिया आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 13 साल थी विया आहिनि। माशाल्लाह 13 साल थी विया आहिनि। अच्छा, ऐं कहिड़े शहर खां तव्हांजो तालुक़ आहे? मुंहिंजो तालुक़ आहे पंहिंजो कंदकोट खां आहियो। रहंदा उते ई आहियो? जी। सही सही। ऐं तव्हां भाउ? जी मां बि कंदकोट मां आहियां। अच्छा, तक़रीबन 15 साल खां वठी सिंगिंग सां वास्तो आहे। अच्छा अच्छा, तव्हां ॿई पाण में दोस्त थियो? दोस्त आहियूं बिल्कुलु। अच्छा, त गॾु ही मतिलबु हिक ॿिए खे ॾिसी शौक़ु थियो हुयो या छा, मतिलबु कीअं? मुख़्तलिफ़ हिसाब सां आयासीं, बाद में यानी फील्ड जे करे पाण में दोस्ती आहे। अच्छा, फील्ड जे करे तव्हां दोस्ती थी। सही सही सही। त केतिरा एल्बम्स अची चुका आहिनि तव्हांजा? मुंहिंजा तक़रीबन 2 खां 3 एल्बम अची चुका आहिनि। KTN ते मुंहिंजा मशहूरु सॉन्ग्स आहिनि, उहे 2 ऑन एयर थी चुका आहिनि, अञा ते हलनि था तक़रीबन अप्रूवल में। अच्छा सुठो कमु थियल आहे TV में, आवाज़ TV में। सही सही सही। त प्रोग्राम जी शुरूआत में असांखे छा पिया ॿुधायो? तव्हां ॿुधाईंदव? प्रोग्राम जी शुरूआत मां तव्हांखे हिकिड़ो सूफ़ी सॉन्ग ॿुधाईंदुसि, जो हज़ूरन साईं काफ़ी आहे। सही। हलिया अंगण तू मुहिंजा मोए मिठा कादिर करई तो कठा कादिर करई तो कठा हे कर यार हुजूरन से प्यार करे तो धार करी में, प्यार करे तो धार करी मन मोहजे आज़ार करे में, करे तो धार करे में, प्यार करे तो धार करे में मन मुझे आज़ार करे में, प्यार करे तो
प्यार करे छोधार करे वही प्यार करे छोधार करे वही अगुत असां गॾु घुमंदो हुए अगुत असां अगुत असां गॾु घुमंदो हुए गॾु घुमंदो हुए हाणे अकेलो छो यार हाणे अकेलो छो यार करे मन मुंहिंजे मन मुंहिंजे प्यार करे प्यार करे छो धार करे वही प्यार करे छो धार करे वही यार हुजूरन जे हीअड़े में यार हुजूरन यार हुजूरन जे हीअड़े में यार हुजूरन जे हीअड़े में दिल भर हजार करे वही दिल भर हजार करे मन मुंहिंजे दारू करे वही प्यार करे छो दारू करे वही प्यार करे छो दारू करे माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा तव्हां इहो ॿुधायो त बॉडी बिल्डिंग जेको आहे कहिड़ी उमिरि ताईं करे सघिजे थी? त अॼु बॉडी बिल्डिंग जी का एज कोन हूंदी आहे। अच्छा ठीकु आहे न, त जेसीं ताईं तव्हांजी बॉडी में एबिलिटी आहे तव्हां करे था सघो। अॼुकल्ह तव्हां सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदव त 70, 75, 80 सालनि जो जेको मतिलबु बुज़ुर्ग आहिनि उहे बि जेके आहिनि लॻा पिया आहिनि वर्कआउट सां। त वर्कआउट जी का एज कोन्हे, जेसीं ताईं मतिलबु जिस्म जे अंदरि एबिलिटी आहे तव्हां करे था सघो। बिल्कुलु सही। अच्छा ॿी ॻाल्हि आहे त हेल्थ सप्लीमेंट ड्रग्स जो इस्तेमालु जेको आहे तव्हांजी नज़र में कीअं आहे? बिल्कुलु आउं त इहो ई चवंदुसि त डेंजरस आहे, वेरी डेंजरस। जेकॾहिं वरी ॾिसो उहा ई थो ॻाल्हि करियां, फिटनेस मीन हेल्थ ते इन्वेस्ट करणु। त हेल्थ ते जेकॾहिं तव्हांखे इन्वेस्ट करिणो ई आहे त तव्हां नेचुरल डाइट ते अचो, तव्हां पंहिंजी डाइट में प्रोटीन इंटेक रखो, फाइबर इंटेक रखो, उहो बेस्ट आहे। बाक़ी जेकॾहिं प्रोटीन पाउडर यूज़ करियो था ओसी ताईं सही आहे, बाक़ी जज़्बात में अची नौजवान जेके ड्रग्स वग़ैरह स्टेरॉइड्स वग़ैरह वठनि था उहे त मतिलबु जेको आहे हुननि जी पंहिंजी ज़िंदगी सां जंग आहे। पूरे नुक़सान छा आहिनि? मतिलबु मां त अॼुकल्ह ॾिसंदी आहियां त हिकदमि हिकिड़ो स्किनी छोकिरो कुझु टाइम खां पोइ हिकदमि ओवरवेट बॉडी हुनजी थी वेंदी आहे, त ज़ाहिर आहे स्टेरॉइड्स आहिनि उहे। त स्टेरॉइड्स मीन ॾिसो न, अॼु इहे शयूं जेके ही यूज़ कनि था नौजवान, हाणे इहे पाण वटि क़ुर्बानीअ जानवरनि खे बि इहे ई शयूं वणंदा आहिनि। ठीकु आहे, त इहो मतिलबु हिकिड़ो सीरियसली अॼु त इहे जेके शयूं जानवरनि खे इस्तेमालु कंदी उहो ई इंसान जेकॾहिं पंहिंजो पाण खे हणंदो त उनजी कहिड़ी हालति थींदी तव्हां पाण सोचे सघो था। सो आउं इहो ई चवंदुसि त पंहिंजी नेचुरल डाइट रखो, उहा ई सुठी आहे। त बॉडी उन में बि ठहंदी। मां पाण नेचुरल डाइट ते आहियां, मूंखे 10 साल थिया आहिनि, 10 सालनि में मूं पंहिंजी बिल्ड ठाही आहे।
सो पर ठही थी वो सघे टाइम टेकिंग आहे न मुंहिंजे ख़्याल में अॼु जे नौजवान खे टाइम न खपे हुनखे मतिलबु क्विक रिज़ल्ट्स त खपनि इहो शॉर्टकट आहे हाणे इन मतिलबु नुस्खे में बि जेको आहे पंहिंजा नौजवान 100 मां कुझु 5-6 ॼणा बचंदा बाक़ी जेकी जिन जी आहे कंहिंजी किडनी फेल थियो वञे ओहो कंहिंखे हार्ट इश्यूज़ थियो वञनि या हार्ट अटैक जे करे हुननि जी डेथ थियो वञे हली सो इहे ई नुक़सानात आहिनि जेके शॉर्टकट जेके बॉडी बिल्डिंग जे हवाले सां मतिलबु अॼुकल्ह जा नौजवान इलाही सीरियस आहिनि सो इहे ई नुक़सानात आहिनि त कोशिशि सही। करियो त पंहिंजो जेको आहे नेचुरल डाइट खे ई फॉलो नेचुरल करियो डाइट अच्छा नेचुरल डाइट में तव्हां उन्हनि खे छा रेकमेंड कंदव नेचुरल डाइट में अदी मां उन्हनि खे जेको आहे प्रोटीन इंटेक हिकिड़ी ॿी ॻाल्हि त मां न्यूट्रिशनिस्ट न आहियां बट जनरली आउं हुननि खे सुठो गाइड करे थो सघां त ॾिसो प्रोटीन कहिड़ी शयुनि में प्रोटीन जेको आहे अंडनि में आहे मीट में आहे ठीकु आहे फिश में आहे दालनि में प्रोटीन दालूं जेके आहिनि अदी लीन प्रोटीन आहिनि हा ठीकु आहे त उन्हनि खे पाण हुननि में नथा ऐड करे सघूं बाक़ी ऐं प्रोटीन खां अलावा फाइबर जेको आहे मतिलबु असांजी बॉडी जे अंदरि जेको वेस्टेड फूड हूंदो आहे उनखे रिकवर करण में हेल्प करे थो हाणे फाइबर में पंहिंजो ड्राई फ्रूट थी थो वञे सब्जी सैलेड थियो थी वञे ठीकु आहे सो सब्जी सैलेड जेको आउं त इहो ई चवंदसि त लंच ऐं डिनर में ज़रूरी आहे छो जो इहो तव्हांजी हार्ट हेल्थ लाइ सुठा आहिनि तमामु फाइबर्स बहितरीनु सही इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था त ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे जी व्यूअर्स वक़्तु थियो आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 वेलकम बैक व्यूअर्स फिर तव्हांखे भलीकार कंदासीं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे सो जल्दी जल्दी सां मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल कयो ऐं असांखे ॿुधायो त तव्हांजी ईद किथे गुज़री ऐं कीअं गुज़री अच्छा जीअं पाण ॻाल्हि करे रहिया हुआसीं त बॉडी बिल्डिंग जी हिकिड़ो त का उमिरि कोन्हे हर एज में तव्हां करे सघो था वरी सप्लीमेंट जे हवाले सां असां ॻाल्हि कईसीं त सप्लीमेंट में तव्हां डाइट जे हवाले सां बि ॿुधायो त भई कहिड़ी कहिड़ी डाइट यूज़ करणु घुरिजे अच्छा कुझु वरी घणो प्रिफर कंदा आहिनि त मटन बीफ ई खाइजे त उन हवाले सां छा चवणु चाहींदो हाणे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फेट लॉस ऐं मसल बिल्ड डाइट सेम ई हूंदी आहे अच्छा जस्ट कैलोरीज़ काउंटिंग जेका हूंदी आहे क्वांटिटी जेका हूंदी आहे घटि हूंदी आहे अच्छा जिते तव्हां लॉस पिया करियो उते कैलोरीज़ जेको आहे डेफिसिट हूंदियूं आहिनि लेस हूंदियूं आहिनि ऐं जिते मतिलबु को यंगस्टर मसल बिल्ड पियो करे त उते कैलोरीज़ कुझु घणियूं खाइणियूं पवंदियूं आहिनि त डाइट मतिलबु एक्सरसाइज़ जे अंदरि मसल बिल्ड या फेट लॉस सेम डाइट Same हूंदी आहे diet जस्ट हूंदी क्वांटिटी आहे। जो फ़र्क़ु हूंदो आहे अच्छा जी इहा मुंहिंजे लाइ मतिलबु हिकिड़ी नॉलेजेबल ॻाल्हि आहे बिल्कुलु ऐं मुंहिंजे ख़्याल सां आम माण्हू खे बि हिन शइ जे हवाले सां ख़बर कोन हूंदी बिल्कुलु त डाइट सेम हूंदी आहे रुगो क्वांटिटी ऐं कैलोरीज़ जो फ़र्क़ु यस हूंदो आहे एग्ज़ैक्टली अच्छा त यानी तव्हां हुन में कुझु बि खाओ कुझु बि ईअं नथा चई सघूं छो जो घणा माण्हू जेके आहिनि बीफ खाईंदा आहिनि के चिकन जा शौक़ीन आहिनि के फिश जा आहिनि त हिकिड़ी थींदी आहे कस्टमाइज़ प्लानिंग जंहिंमें मतिलबु जेको आहे असांजो क्लाइंट अकॉर्डिंग पंहिंजे वर्कआउट जेको न्यूट्रिशन प्रोग्राम आहे उहो डिज़ाइन कराए थो सघे त जी मां पंहिंजी ॻाल्हि करियां जनरली मां त हर शइ खाई वेंदो आहियां बट काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके शुगर पेशेंट हूंदा आहिनि सो इन्हनि शयुनि खां पोइ त मतिलबु थोरो अप एंड डाउन थींदा रहंदा आहिनि न्यूट्रिशन में बट वरी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो हलियां त मसल बिल्ड या मतिलबु फेट लॉस डाइट सेम हूंदी आहे जस्ट सही, क्वांटिटी जो फ़र्क़ु हूंदो आहे सही अच्छा Yeah. तव्हां केतिरे अरसे खां वठी मतिलबु फिटनेस कोच थिया आहियो ऐं तव्हांखे इहो शौक़ु छो थियो जी गुड क्वेश्चन जेको आहे बॉडी बिल्डिंग जे हवाले सां तव्हां मतिलबु ख़ानदानी आहियां छो जो मुंहिंजो चाचो मोहम्मद फरीद कमरानी उहो हिकिड़ो इंटरनेशनल एथलीट हो अच्छा अच्छा माशाल्लाह सो इंस्पिरेशन जेका हुई उन खां ई जेका मिली सो उन खां बाद में जॾहिं कराची आयासीं असां 2015 में त फिटनेस जो हिकिड़ो क्रेज़ हो दिमाग़ ते
त सोचियमि अॻियां हली छो न मां पंहिंजो जेका आहे इन खे ई फील्ड ठाहे छॾियां। सही। सो मतिलबु बॉडी बिल्डिंग त मां शुरू कई हुई 2012 खां वठी, अच्छा। त जॾहिं 2015 में कराची अचणु थियो, सो मतिलबु इन खे ई मां पंहिंजो प्रोफेशन ठाहे छॾियो। ऐं रही ॻाल्हि त पर्सनल ट्रेनिंग मां कॾहिं खां पियो करायां, उहो जेको करायां पियो 2018 खां पियो करायां, मतिलबु 6-7 साल थी विया आहिनि एज़ अ पर्सनल ट्रेनर मूंखे। अच्छा, त जीअं पर्सनल ट्रेनर्स जो हूंदा आहिनि या तव्हां जे पाण कोच आहियो, फिटनेस कोच आहियो, त छा तव्हांखे अञा बि फर्दर मतिलबु ट्रेनिंग्स जी ज़रूरत हूंदी आहे या अञा कुझु वधीक सिखण जी ज़रूरत हूंदी आहे? जी बिल्कुलु, छो जो एजुकेशन बि हिकिड़ो दरिया ई आहे, हिकिड़ो समुंड वांगुरु ई आहे, त जेतिरो सिखिजे ओतिरो घटि आहे। जी अञा बि जेको आहे मां अल्हम्दुलिल्लाह IC रैप्स जी डिग्री होल्ड करियां थो पर्सनल ट्रेनिंग में, जेका मतिलबु हिकु अहिड़ी डिग्री आहे जेका दुनिया जे कहिड़ी बि कंट्री में वञी अप्लाई करियां जॉब लाइ एज़ अ पर्सनल, त मिली थी सघे। बट जीअं तव्हां चयो त अञा वधीक सिखणु चाहियो त सिखण जी का मतिलबु हिकिड़ी मतिलबु हद न हूंदी आहे। अॻियां जेकॾहिं मूंखे वधीक मौक़ो मिलियो डेफिनेटली सिखंदुसि मां। ज़बरदस्त, इहा त सुठी ॻाल्हि आहे ॾाढी। ऐं मतिलबु इन खे बि जेकॾहिं कोई पंहिंजी फील्ड करणु चाहे त इन में बि मतिलबु तव्हां अॻिते वधी सघो था। ऐं हर फील्ड सुठी आहे जेकॾहिं उनखे तव्हां ईमानदारी सां कयो। बिल्कुलु ठीकु आहे, ज़बरदस्त। त भाउ इहो ॿुधायो त तव्हां जीअं माशाल्लाह ॿुधायो त KTN ते तव्हांजा 2 गाना आहिनि, त उहे कहिड़ा गाना आहिनि ऐं कहिड़े साल में आया हुया? 2020 में आया, जंहिं टाइम किरोना जो मसइलो हुयो। अच्छा। हिकिड़ो मशहूरु सॉन्ग आहे रोज़ तुंहिंजा ताना मेरा शोर छा जो आहे, सनी सोलंकी उन में पंहिंजो डायरेक्शन बि कई आहे, मॉडलिंग बि कई आहे। उन जे वरी गॾु प्यार करी निर्वार त पोइ तोसां प्यार कयां, उहो सॉन्ग मुंहिंजो आयो गॾु। उहो बि 20 में ई आयो? 20 में। अच्छा अच्छा, सही। उन खां पोइ वरी कोई गानो नाहे आयो न? पोइ वरी असां पंहिंजे हिकिड़े हिसाब सां लॻी वियासीं, म्यूज़िक टीचर जा जेके कोर्स थिया उहे कयासीं। उनखां पोइ सरदार शाह ऐलान कयो त म्यूज़िक टीचर सां जॉब रखूं था मौसीक़ी जे माण्हुनि जे लाइ। पोइ यूनिवर्सिटी मां डिग्री वठी करे वरी IBA टेस्ट थ्रू असांजी टेस्ट वरिती हुई IBA थ्रू, जंहिं मेरिट जे हिसाब सां पास बि थी आयासीं। अॼु 2 साल गुज़री विया आहिनि तक़रीबन, हरू असांखे रोलनि था पिया, जॉइनिंग नथा ॾियनि। अञा ताईं इहो मसइलो हल नथो थिए। असां धरणो वञी कराची में अॼु बि हुते वेठा हुयासीं ऐं दरपदर थियूं था पिया ॾींहं जे गर्मियुनि में। मौसीक़ी जा माण्हू आहियूं, तव्हां मौसीक़ी जा क़दुरु कयो। सिंध में मौसीक़ी जी अणखोट ज़रूरत आहे, त तव्हां ॿारनि खे छा ॿुधाईंदो? अगरि मौसीक़ी उस्तादनि सां ई ज़ुल्म कंदो त आख़िर ॿारनि सां कीअं बेहर थींदी? त असां इहो सरदार शाह खे चवणु चाहियूं था त महिरबानी करे असांखे इज़त भरी जॉइनिंग ॾिनी वञे, असां जीअं टैलेंट पंहिंजो ज़ाहिर करे ॿारनि खे मौसीक़ी दुनिया में अॻिते आणूं। सही, सुठी ॻाल्हि आहे। ऐं उमेद आहे त तव्हांजो इहो मैसेज उन्हनि माण्हुनि ताईं पुॼी वियो हूंदो ऐं इंशाअल्लाह इन जो को न को हल ज़रूरु निकिरंदो, तव्हांखे जॉब्स लाज़मी मिलंदी। छो इनायत भाउ बि उन ई फील्ड में आहे ऐं उन ई रेस में आहे तव्हां सां गॾु। सो इंशाअल्लाह दुआ आहे त इंशाअल्लाह ज़रूरु इन मसइले ते जो कोई न कोई हल निकिरे। अच्छा, तव्हांजा हूअं घणा स्टूडेंट्स हूंदा? स्टूडेंट आहिनि 2 खां 3 स्टूडेंट आहिनि। 2 खां 3 स्टूडेंट्स आहिनि उते ई कंदकोट में? कंदकोट में आहिनि। सही। अॼुकल्ह जा जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि में थोरी तकड़ घणी आहे, त असां जल्दी सिखी ऐं अॻिते अचूं। जेकॾहिं 2-3 महीना उन्हनि खे असां लेसन ॾेई रहिया आहियूं त उहे बोर थी था वञनि। पोइ इन जे करे ही जेकी सरदार शाह हिकिड़ो सुठो क़दम रखियो, स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाइजे, उन्हनि खे सुर ऐं गुर सां जो तालुक़ु रखिजे। अलाह करे दुआ कयो त हीअ शइ बाग थी वञे, असांजे ॿारनि खे पढ़ाए करे अॻिते आणूं। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं वाकई इहा सही ॻाल्हि कई भाउ त अॼु जे ॿार जे अंदरि जेको आहे तकड़ ॾाढी आहे, शॉर्टकट, उहा ई ॻाल्हि शॉर्टकट ॻोल्हे रहिया आहिनि। त शॉर्टकट जी तरफ़ न वञूं, छो जो हीअ जेका फील्ड आहे, सिंगिंग फील्ड आहे या म्यूज़िक जी जेका फील्ड आहे, तमामु वॾी फील्ड आहे। जेतिरो हिन फील्ड जे अंदरि वञिजे थो त अञा तव्हांखे नयूं शयूं सिखण लाइ मिलंदियूं आहिनि। पर मां त वॾा उहे लेजेंड सिंगर्स बि उन्हनि जा इंटरव्यूज़ ॿुधाइनि जेके चवंदा आहिनि त असां अॼु बि सिखी रहिया आहियूं ऐं शायदि असां सॼी ज़िंदगी ई सिखंदा रहंदासीं जेसीं ताईं असांजी हयाती आहे। सो तव्हां उन्हनि मां सिखो, सबक़ु हासिलु कयो, तकड़ न कयो। ईअं तकड़ जे चकर में जेको आहे न असुलु हक़दार मारिजी वेंदो आहे। मां हमेशह इहा शइ चवंदी आहियां। सो इन जे करे तकड़ न कयो, ईमानदारी सां कमु कयो ऐं थोरो जंहिंखे चइबो आहे न सुर ऐं ले जंहिंजी ख़बर हुजे तॾहिं ई तव्हां हिन फील्ड में अचो ऐं प्रॉपर सिखी करे पोइ अचो। त भाउ हींअर तव्हां छा पिया ॿुधायो? जी सॉन्ग ॿुधाए रहियो आहियां। सरे न जनरीअ सां रती न रुसतन सां
तू झिको थी पांत गिची गल पाए पाण वही पर चाय मतां रुठोई रहिजी वने तो संगालाइणो ईंदासी तोखे परचाइणो ईंदासी तो संगालाइणो ईंदासी तोखे परचाइणो ईंदासी जे इज़त कई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका तो संगालाइणो ईंदासी तोखे परचाइणो ईंदासी जे इज़त कई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका हलंदा ऐं तोते माण्हू खिलंदा ओ पर चढ़ ताईं पंध पिया हलंदा ऐं तोते माण्हू खिलंदा वारी न खयई त बिठीका संभालाइण ठीका तो फैसलो कहिड़ो रखबो फैसलो कहिड़ो रखबो तो वटड़ो ही थी अचबो आ मेड़ मंझी सोना मेड़ मंझी अल्लाह मेड़ मंझी त बिठीका मोटाए छॾई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका तोसां ॻाल्हाइणो ईंदासी तोखे परचाइणो ईंदासी तोसां ॻाल्हाइणो ईंदासी तोखे परचाइणो ईंदासी जे इज़त कई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका छली तो डिबाई हथ कीअं पटी तो डिबाई सवलो समझई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका तोसां ॻाल्हाइणो ईंदासी तोखे परचाइणो ईंदासी तोसां ॻाल्हाइणो ईंदासी तोखे परचाइणो ईंदासी जे इज़त कई त बिठीका मोटाए छॾई त बिठीका
माशाल्लाह इहो कंहिंजो लिखियल आहे गानो? ए पंहिंजो डिबाई साहब अच्छा जी ऐं इहो मतिलबु केतिरो पुराणो गानो हूंदो तव्हांजो? तक़रीबन 4-5 साल थिया आहिनि ॻायो ॿियनि बि आहे काफ़ी फ़नकारनि ॻायो आहे असां बि ॻायो सही, आहे सही। सुठो सां पंहिंजो शाइरी महर डिबाई जी सही। अच्छा इनकलाबी शाइर आहे महर डिबाई लाइव ॻाइणु ॾुखियो हूंदो आहे जी जी बिल्कुलु पर माशाल्लाह तव्हां जेतिरो अरसो ॿुधायो आहे 15 साल तव्हांखे थी विया आहिनि, जी, 13 साल तव्हांखे थिया आहिनि, जी पर तव्हां अॼु बि लाइव ॻायो था त मुंहिंजे ख़्याल सां तव्हां लाइव में वधीक मज़ो satisfy आहे। सेटिस्फाई बिल्कुलु लाइव ॻाइणु तमामु हिकिड़ो सिखिया पुछिया वारो माण्हू ॻाए सघे जंहिंजा उस्ताद हुजनि जेको उस्तादनि जी जेको आहे पैरवी करे सिखी अॻिते ईंदो उहो ई लाइव ॻाए सघे थो बाक़ी अॼुकल्ह त अंग्रेज़ी सिस्टम आहे ट्रैकनि ते ॻायो वरी मोटायो वरी ॻायो वरी मोटायो न बीठो आहे वरी मोटायो त अॼुकल्ह जा दोस्त इन में तमामु घणो आहिनि जेके लाइव ॻाइण में जेको सुरूर आहे मज़ो आहे हिकिड़ी राहत आहे उहा बि शइ आहे उहा लाइव में आहे बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे लाइव म्यूज़िक जो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। अच्छा जीअं अॼुकल्ह जी शाइरी हली रही आहे जी ऐं ॾाढी मज़ेदार शाइरी हुनखे चइजे या न चइजे वॉट एवर सो इलाही डिफरेंट शाइरी अॼुकल्ह थी वई आहे त तव्हां इन तरह जी शाइरी ॻाई आहे? असांजी सकाफ़त छा आहे असां पंहिंजी सकाफ़त खे सुञाणूं सिंध छा आहे असांजी सकाफ़त छा आहे असां छा ॻाए रहिया आहियूं काॾे वञी रहिया आहियूं पंहिंजे सकाफ़त खे टोड़े हिकिड़ी अंग्रेज़ी शाइरी में या सफ़ा हल्की शाइरी में ॿ माण्हू ॿुधी ॿ माण्हू परपोड़ वरी गारियूं ॾियनि हीअ कहिड़ी शाइरी आहे अहिड़ी शाइरी ॻायो जंहिंमें राहत अचे सुकून अचे असांजी सकाफ़त ज़ाहिर थिए असांजी तहज़ीब ज़ाहिर थिए त बाबा न हीअ असांजी सिंध आहे हीअ असांजी सकाफ़त आहे ऐं हीअ असांजी तहज़ीब आहे असांखे मज़ो ईंदो आहे पंहिंजी तव्हांखे छा तहज़ीब थो लॻे त असांजी म्यूज़िक जो सॉरी टू से ज़वाल आहे? जी बिल्कुलु जेकॾहिं हीअ शाइरी जेके अॼुकल्ह ॻाई वञे थी उहा ज़वाल तरफ़ आहे बिल्कुलु ॾुखु थींदो आहे इन जे करे ई चऊं था त असांखे जेकॾहिं मौक़ो ॾिनो वञे त असां स्कूलनि में ॿारनि खे छा अहिड़ो पढ़ायूं शाइरी छा पढ़िजे ऐं हिन पंहिंजे सकाफ़त खे कीअं उजागर कजे लतीफ़ छा आहे कलंदर छा आहे सचल छा आहे उन्हनि जी शाइरी खे ॻाइजे उन्हनि खे प्रोमोट कजे नई धुन में भली ॻायो नओं ज़मानो आहे तव्हां भली उनखे पंहिंजो नए हिसाब सां ॻायो पॉप में ॻायो लेकिन पंहिंजी तहज़ीब खे न विसारियो हिकिड़ी पंहिंजी शयुनि खे बिल्कुलु सही जी ऐं इलाही सुठी तव्हां ॻाल्हि कई त पंहिंजी तहज़ीब खे न विसारिजे जी असां भले रीमिक्स कयूं गाननि खे या रीमेक कयूं पर असां शाइरी पुराणी रखी करे उनखे म्यूज़िक जे करे जदीद दौर जी म्यूज़िक ॾियणु चाहियो था नए अंदाज़ सां ॻाइणु चाहियो था त बिल्कुलु ॻायो पर पंहिंजी तहज़ीब खे न विसारियो पंहिंजी सकाफ़त खे न विसारियो ऐं असांजी त हिस्ट्री आहे 5000 साल पुराणी हिस्ट्री आहे ऐं असां उन हिस्ट्री खे अॼु मुंहिंजे ख़्याल सां विसारींदा था हलूं पिया ऐं पंहिंजी शाइरी मां इलाही पंहिंजे सिंगर्स खां ऐं पंहिंजे जेके म्यूज़िशियन्स ईंदा आहिनि पंहिंजी शो में इहो सुवाल मां लाज़मी कंदी आहियां त अॼु जो ज़मानो डिफरेंट आहे पोयों ज़मानो डिफरेंट हुयो पोएं जेका शाइरी अॼु बि ॿुधूं था वणे थी अॼु जी शाइरी मूंखे नथी वणे मां क्लियरली चवां थी मूंखे नथी वणे ऐं इहा शइ मूंखे ॿुधण में ईंदी आहे त अॼु जो जेको दौरु आहे उन हिसाब सां असां शाइरी कयूं त ठीकु आहे कयो भली कयो पर कुझु त नवाण हुजे ऐं कुझु त मैसेज हुजे न हुनजे अंदरि जेकॾहिं उहा धुन ॿुधी वञे त सालनि ताईं उहो मज़ो ॾिए धुन ॿुधण में ईअं न आहे महीने में उहा धुन खां तव्हां बेज़ार थी वञो कंपोज़िशन खां हीअ कहिड़ी कंपोज़िशन ॿुधण ई छॾे ॾियो त इहा शाइरी कहिड़े कम जी सदाबहार शइ हुजे जेको तव्हां असांजी ईंदड़ नसल ॿुधनि त अञा ईअं चवनि त बाबा इन शइ खे रिमिक्स कयूं बिल्कुलु ईअं ई आहे ऐं मां हुते त टैग लॻी वियो आहे त मतिलबु जेको क्रिटिसिज़म ॾाढो कंदी आहे किरण त क्रिटिसिज़म जी ॻाल्हि कोन्हे का मां सच थी चवां पई ऐं जेकॾहिं तव्हां इन शइ खे सम्झो त शायदि अञा बि चेंजिस अची सघनि थियूं पर क्रिटिसिज़म जेकॾहिं मां कयां थी त मां सम्झां थी त मां हक़ ते आहियां मां ग़लति ॻाल्हि नथी कयां हिते वेही करे सो तव्हांखे आहे म्यूज़िक सां शौक़ु ज़ाहिर आहे जिम इंस्ट्रक्टर आहियो त म्यूज़िक बि हलंदी आहे उते ऐं म्यूज़िक खां अलावा त म्यूज़िक थींदी इहो सॉरी एक्सरसाइज़ थींदी बि कोन्हे वर्कआउट थींदो बि कोन्हे जी बिल्कुलु मां पंहिंजो पर्सनली एक्सपीरियंस ॿुधायां त जेॾीमहिल मां पंहिंजी ट्रेनिंग कंदो आहियां टू बी ऑनेस्ट मां सिंधी सॉन्ग्स ॿुधंदो अरे वाह वाह सीरियसली जेके पुराणा आहिनि ठीकु आहिनि शमल मीराली साहब जा ऐं अॼुकल्ह पंहिंजो जेको आहे मौलाई साहब उन जा बि मां यकीन कंदो मां पंहिंजे वर्कआउट दौरान सिंधी सॉन्ग्स ई ॿुधंदो वाह ज़बरदस्त सुठी ॻाल्हि आहे यार पहिरियों जिम इंस्ट्रक्टर आहे जेका खिलंदा बि आहिनि जेके मुंहिंजा कलीग आहिनि दोस्त आहिनि त छा किलो मां पंहिंजी म्यूज़िक थो ॿुधां तव्हां पंहिंजी म्यूज़िक एंजॉय कयो मां उन्हनि खे चवंदो आहियां सिंध में रहो था त सिंधी सिखो सिंधी ॿुधो हा सही ॻाल्हि आहे अच्छा ॻाइण जी शौक़ु रहियो आहे कॾहिं
स्कूल लाइफ में त ज़ाहिर आहे उहो त उन टाइम ते ॻायो, उन खां पोइ थोरो घणो त इहो शौक़ु हूंदो, छो जो जंहिं स्कूल लाइफ में ॻायो उनखे अञा ताईं इहो शौक़ु लाज़मी हूंदो, थी नथो सघे त इहो शौक़ु बिल्कुलु ख़तमु थी वञे। बिल्कुलु मुंहिंजा जेके आहिनि मतिलबु क्लास फेलो उहे बि ॾिसी रहिया हूंदा, छो जो हू असांजा स्कूल में थींदा प्रोग्राम, नंढा नंढा टेबलोस वग़ैरह थींदा, त उन में हमेशह मतिलबु हिकिड़ो जॾहिं सॉन्ग ॻाइण जो टाइम ईंदो त हू चवंदा इरफान खे चओ उहो अॻियां थिए। बिल्कुलु, सो उहो बचपन में काफ़ी हो, सो उन खां पोइ जॾहिं मतिलबु फिटनेस में आयसि त न पोइ त पाण तव्हां जेको आहे हेडफोन्स हणी करे ऐं जेको आहे पंहिंजो पाण बि झुंगारींदा हूंदा, एक्सरसाइज बि कंदा हूंदा, अञा ईअं आहे बिल्कुलु, जिन वर्कआउट हिते कंदो बि थोरो असांखे झुंगारे ॾेखारो, थोरो। हा, हिकिड़ो मुंहिंजो मतिलबु तक़रीबन पुराणो सॉन्ग आहे ऐं अॼुकल्ह उनखे मां यूट्यूब ते सर्च बि करियां थो, उहो नथो मिले, कशिश टीवी ते हलंदो जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि 2008 में, अञा ताईं ॻाईंदो रहंदो आहियां, इवन अॼु सुबुह जो मूं ॻायो, सो ॻाए ॿुधायां तव्हांखे। सो आवाज़ थोरी मुंहिंजी एडजस्ट नो प्रॉब्लम, खैर आहे, असां सभई ईअं आहियूं। सो मूंखे इली गानो ई वणंदो आहे, बट अॼु अलाए छो ई मतिलबु इंटरनेट तां रिमूव थी वियो आहे, मां इली सर्च कयो, सो मिली आ प्यार जी मंज़िल, सभई अरमान थिया पूरा, वही आ ख्वाब थी अॼु दिल, बस इन खां अॻियां नथो अचे। इली पुराणो सॉन्ग सुठो आहे। अच्छा, थी सघे थो त कुझु कॉपीराइट इश्यूज़ बि हूंदा आहिनि जंहिंजे करे बि रिमूव थी वेंदो आहे, बट आई थिंक इहो त इली पुराणो सॉन्ग आहे, लेजेंडरी, थी सघे थो का धुन अहिड़ी हुजे या को ॿियो इशू हुजे, बहरहाल थी सघे थो। सो गानो त इलाही पुराणो आहे, काफ़ी पुराणा सॉन्ग जेके 2008 2009 जे दौर जा आहिनि नथा मिलनि, हींअर यूट्यूब ते नथा मिलनि, पाण बि रिमूव थी वेंदा आहिनि, ऑटोमेटिक रिमूव थी वेंदा आहिनि, कुझु चई नथो सघिजे। अच्छा, त जीअं असां ॻाल्हि करे रहिया आहियूं त हिकु आम तासुर इहो बि आहे त बॉडी बिल्डिंग जेका कजे थी ऐं उहो पीढ़ी में, यानी सफ़ा इलाही वॾी एज में वञी कुझु कॉम्प्लिकेशंस बि थियनि था हेल्थ जा। उहे तॾहिं था थियनि जॾहिं तव्हां मतिलबु यंग एज में पंहिंजी फिटनेस खे सीरियस नथा वठो, ठीकु आहे, बट मूं त तव्हां कॾहिं असांजे जिम विज़िट करियो त तव्हांखे मतिलबु 70 साल जा बि आउं जेके आहिनि बुज़ुर्ग ॾेखारियां। अच्छा, इते हिकिड़ी ब्रेक वठां, पोइ हिन ॻाल्हि खे डिस्कस कयूं ऐं तव्हांजे जिम जे हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं त किथे लोकेटेड आहे, त उन ते बि बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी हाज़िर था वेलकम बैक व्यूअर्स, वरी तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा, जीअं मां ब्रेक खां पहिरियों तव्हां खां पुछो त वॾी एज में हली हेल्थ इशूज़ थींदा आहिनि जेकॾहिं असां एक्सरसाइज़ या बॉडी बिल्डिंग कुझु कयूं था, त तव्हां उनजे हवाले सां ॿुधाए रहिया हुयो, त इहो बि ज़रूरु ॿुधायो असांखे त उन एज में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं एक्सरसाइज़िस करणु खपनि जेके असांजी हेल्थ जे लाइ सुठियूं हुजनि ऐं कहिड़ियूं न करणु खपनि जिन में हेल्थ इशूज़ थी सघनि था। वधीक हैवी लिफ्टिंग लाइ जेको आहे न वञणु घुरिजे, जी वॾी एज वारनि माण्हुनि खे इहा एडवाइस थो ॾियां जेके 60+ 70+ आहिनि, ठीकु आहे, कोशिशि कनि रेज़िस्टेंट ट्रेनिंग कनि। अच्छा, जेतिरो लिफ्ट करे सघनि था ओतिरो ई कनि, उन खां वधीक न कनि। ऐं अक्सर आउं ॾिसंदो बि आहियां त उन एज में जेके 70+ या 60+ जेके हूंदा आहिनि न, त उहे उन हिसाब सां ई कंदा आहिनि। मां अॼुकल्ह अॼु ताईं कंहिंखे ॾिठो न आहे तूं ओवर ट्रेन पियो करे पंहिंजे पाण खे। हा, बाक़ी 60s वारी एज में कुझु प्रोफेशनल्स बि हूंदा आहिनि जिन जी मतिलबु उन एज में बि जेको आहे बिल्ड ठहियलु हूंदी आहे। उन जो रीज़न उहो आहे त हुननि सॼी ज़िंदगी पंहिंजी जेको आहे न पंहिंजी लाइफ फिटनेस खे डेडिकेट करे छॾी, सो इहो रीज़न आहे। अच्छा, उन में कार्डियो वधीक बहितर हूंदी आहे? यस, कार्डियो, हा, कार्डियो हाणे तव्हांखे
कार्डियो मीन हार्ट हेल्थ, कार्डियोवास्कुलर जेको हार्ट हेल्थ जे करे हूंदो आहे, पंहिंजो इम्यून सिस्टम खे सही थो करे। हाणे कार्डियो में बि वधीक करण जेको आहे हार्ट या इशूज़ था थियनि, त मां तव्हांखे हिकिड़ो मतिलबु सिंपल फार्मूलो थो ॿुधायां हार्ट जो। 220 जेको आहे हार्ट जो फार्मूलो आहे, 220 मां पंहिंजी एज खे माइनस करियो, बाक़ी जेको बचे थो उहो तव्हांजो नॉर्मल हार्ट रेट आहे। त कोशिशि करियो जेॾी महिल तव्हां कार्डियो था करियो त पंहिंजे जेको आहे मैक्सिमम तव्हांजो हार्ट रेट जेको आहे, जीअं हींअर मां तव्हांखे फार्मूलो ॿुधायो, त ड्यूरिंग कार्डियो पंहिंजे हार्ट रेट खे मतिलबु उन जे आसपास ई रखो, वधीक न वञो। जेकॾहिं वधीक वञो था त डेफिनेटली हू जेको आहे तव्हांजी हार्ट हेल्थ लाइ जेको आहे डेंजरस थी सघे थो। सही। अच्छा, अॼुकल्ह हर ॿिए टे माण्हू जो वज़न वधी थो वञे। बैड ईटिंग हैबिट, यू नो, अॼुकल्ह ॾिसो जंक्स वग़ैरह खाईंदा रहंदा आहिनि, ऐं जेका लेट नाइट क्रेविंग, लेट नाइट स्लीप, ऐं जेको आहे मेन मसलो ख़बर आहे असांजी नॉर्मल न्यूट्रिशन में छा आहे, सभ खां वधीक मसलो आहे ऑयल। असां वटि ऑयल सुठो कोन्हे को, ठीकु आहे न। त मां कोशिशि उहो ई सभिनी खे इहो ई थो गाइड करियां त ओवर ईटिंग करियो था तव्हांजी पंहिंजी लाइफ आहे, बट कोशिशि करियो हेल्थी खायो। ऐं जेको बि घर में ठहे थो, काफ़ी फैमिलीज़ आहिनि, उन्हनि खे मां इहो ई थो एडवाइस करियां त घर में जेको आहे ऑलिव ऑयल यूज़ कनि त बेटर आहे, ठीकु आहे न। छो जो हीउ जेको पंहिंजो लोकल ऑयल आहे, हार्ट अटैक, हार्ट इशूज़ थियनि ई इन लाइ पिया, वेट पुट ऑन जेको आहे थिए ई इन्हनि सां पियो, यू नो। सो मां इहो ई जेको आहे सभिनी खे एडवाइस ॾींदुसि त हेल्थी खायो, सुठो खायो। जीअं मुंहिंजो सुवालु आहे त क्विक रिज़ल्ट्स असांखे मिलनि था, अञा मां त चवंदी आहियां त अञा असां गिरहं वात में विझूं ई था, सुबुह जो उथूं था वज़न वधी थो वञे, ठीकु आहे न। वज़न त ॾाढो तेज़ी सां वधे थो, उनखे घटाइजे कीअं? हाणे ॾाढो वॾो मसइलो आयो। कुझु असांजी इंसाननि जी जीन्स में बि हूंदा आहिनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल मी, ऐं जेतिरो बि खायां, जेतिरो बि मिठो खायां, कुझु बि खायां, मुंहिंजी बॉडी खे असरु नथो करे, ओड़ो जो ओड़ी हूंदो आहे। त कुझु माण्हुनि जा जेके जीन्स हूंदा आहिनि गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि, ऐं कुझु माण्हुनि खे ज़ाहिर आहे किरी करणी पवे थी। सो हर कंहिंजा अलाह साईं इंसान जेको बि आहे, हर कंहिंजा बॉडी जीन्स जेके आहिनि डिफरेंट आहिनि। हा, जेको न्यूट्रिशन में हूंदो आहे, कंहिंजी बॉडी जल्दी ट्रांसफॉर्म थियणु शुरू थींदी आहे, कंहिंजी वधीक टाइम वठंदी आहे। सही। पर उन में एक्सरसाइज़िस कहिड़ियूं बेस्ट आहिनि जेके असांखे करणु घुरिजनि ऐं असांजो जल्दी वज़न घटि? अॼुकल्ह एक्सरसाइज़िस, हा, गुड क्वेश्चन, बिकॉज एक्सरसाइज़िस अॼुकल्ह मां त स्ट्रेंथ ई चवंदुसि। तव्हां केतिरी बि वॾी स्पोर्ट्स खोले ॾिसो, मतिलबु पंहिंजो फुटबॉल जा प्लेयर्स ॾिसो, क्रिकेटर ॾिसो, सभु स्ट्रेंथ ट्रेनिंग ते ई फोकस कंदा आहिनि घणो। बट हिते कराची में घणो जेको आहे न क्रॉसफिट खे मतिलबु ज़्यादा तवजह ॾींदा आहिनि। सो उहा उन्हनि जी साइकी माण्हुनि जी इहा आहे त मतिलबु वधीक पंहिंजो पाण खे थकाइण सां जेको आहे बॉडी जल्दी जल्दी ट्रांसफॉर्म थींदी। सो इहो मां उन्हनि खे इहो ई चवंदुसि, बेवकूफ़ी आहे इहा हिकिड़ी। सो कोशिशि करियो स्ट्रेंथ ट्रेनिंग ते अचो। स्ट्रेंथ ट्रेनिंग जा फ़ाइदा तव्हांखे ॿुधायां, फॉर फीमेल, मतिलबु हिकिड़ी औरत आहे जंहिंजो नंढो बेबी आहे, उहो खणी नथी सघे, हुनखे मतिलबु पेन पियो थिए बैक में या छा, अगरि हू मतिलबु स्ट्रेंथ ट्रेनिंग ते फोकस करे थी त अॻियां हली काफ़ी स्ट्रॉन्ग थी सघे। ऐं अहिड़ियूं मुंहिंजूं काफ़ी फीमेल क्लाइंट्स बि आहिनि जेके मतिलबु 48-50s में बि आहिनि, बट हुननि जी डेड लिफ्ट ऐं स्क्वाट्स जेका आहे छोकिरनि खां घटि न आहे। सो ज़बरदस्त। अच्छा, जीअं ईंदियूं आहिनि असांजी भेनरूं थी वियूं या जीअं असांजा भाइर थी विया, अचनि था ऐं हो तव्हांखे प्रिफर कनि था अची करे त भई असांखे इरफान ई असांखे जिम इंस्ट्रक्टर खपे, असां उन खां ई ट्रेनिंग वठंदासीं, त छा हू अची तव्हांखे पंहिंजो इशू ॿुधाईंदा आहिनि त असांखे ही प्रॉब्लम आहे, ख़ासि असांखे इहा जेको आहे इन इशू खे रिज़ॉल्व करण लाइ असांखे जेको आहे एक्सरसाइज़िस करायो? जी, हाणे तव्हांखे ॿुधायो ट्रेनर अॼुकल्ह मार्केट में ॿ टाइप जा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे वेल एजुकेटेड ट्रेनर, हिकिड़ो हूंदो आहे फेक ट्रेनर। फेक ट्रेनर हूंदो आहे न, अगरि को हुन क्लाइंट वञे थो ट्रेनिंग लाइ त हू हुनजी पहिरीं ॿुधंदो कोन, हू बसि एतिरो ई हुनखे चवंदो ट्रेनिंग शुरू कर, सभु मसला हल थी वेंदा। बट जेको पर्सनल ट्रेनर जी निशानी ॿुधायां थो, वेल एजुकेटेड ट्रेनर जी, हू पहिरीं तव्हां जेकॾहिं तव्हां बिगनर आहियो, फस्ट टाइम जिम विया आहियो, त तव्हां सां पूरो अधु कलाकु डिस्कस कंदो, तव्हां खां पुछंदो सॼी मतिलबु लाइफ में छा छा तव्हां मतिलबु छा खाईंदा हुयो, छा कंदा आहियो, पहिरीं कॾहिं तव्हां लाइफ में वर्कआउट कयो आहे, केॾी महिल सुम्हंदा आहियो, केॾी महिल, इहो सॼो डिस्कस थींदो आहे। उन खां पोइ तव्हां खां तव्हांजी BMI वठंदो, उनखे मेजर कंदो, तव्हांजी मेजरमेंट वठंदो, उन खां पोइ तव्हांजो वर्कआउट प्रोग्राम डिज़ाइन करे ॿुधाईंदो त हाणे हिन वर्कआउट जेको आहे प्रोग्रामिंग खे पाण मतिलबु 3 महीननि ताईं फॉलो कंदासीं एंड देन फिर उनखे चेंज कंदासीं। अच्छा, गुड।
सही ऐं उन में जेको आहे खाधे पीते जे लाइ जीअं न्यूट्रिशंस हूंदा आहिनि न्यूट्रिशन इज़ वेरी नेसेसरी। हा त उहे बि तव्हांखे गाइड कंदा आहिनि पोइ उन में त तव्हांखे ही खाइणो आहे ही न हे छो खाइणो जो हाणे ॾिसो न फिटनेस जा 3 पैरामीटर आहिनि, न्यूट्रिशन, रेस्ट ऐं वर्कआउट। इन्हनि टिनी शयुनि खे जेको आहे बैलेंस करे हलो, पोइ ई तव्हांजी जेका आहे बॉडी इंसान जी ट्रांसफॉर्म थींदी। ज़बरदस्त ज़बरदस्त। ॾिसो त असांखे अॼु शहरनि में असांखे जिम जी एक्सरसाइज़ इन्हनि शयुनि जी ज़रूरत पए थी ऐं असांजा माशाल्लाह जेके बुज़ुर्ग आहिनि अॼु बि ॾिसो फिट लॻा पिया आहिनि। मूंखे त अम्मी चवंदी आहे तव्हां त फार्मी आहियो, तव्हां त फार्मी मुर्गियूं आहियो, लिटरली अम्मी चवंदी आहे असांखे, चवंदी आहे तव्हां असांखे ॾिसो, तव्हां असांजी उमिरनि में जॾहिं ईंदव तव्हां त ख़तमु हूंदव सफ़ा। ऐं इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, हिन एज में अची करे असांखे जिस्म जे हर हिसे में असांखे सूर आहिनि ऐं माशाल्लाह असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि असां उन्हनि खे ॾिसूं था अॼु बि फिट आहिनि, घरनि जो कमु बि कनि, सभु कुझु कनि। ऐं असां थोरो कमु कंदासीं असां थकिजी पवंदासीं, वेही रहंदासीं, रड़ियो कंदासीं, बसि सूर पइजी वियो, थकिजी पियासीं, हीअं थी वियो हूअं थी वियो। त ॻोठ में जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, जीअं असांजी भेनरूं रहनि थियूं या असांजा जेके बि ॿाहिरि रहनि था, उहे एतिरा फिट कीअं नज़र ईंदा आहिनि? उन्हनि जी खुराक बि उहा ई आहे, आबो हवा जो फ़र्क़ु आहे, खुराक उहा ई आहे, पर वजह छा आहे जो एॾो मतिलबु माशाल्लाह मां ॻोठाणनि खे फिट ॾिसंदी आहियां। असल में उन्हनि जो कमु हिकु कमु जेके करनि था न उहो रूटीनली करनि था, कम जे हिसाब सां, किथे ॿाहिरि निकिता बनी जो कमु कयो, किथे ॿियो कुझु कमु कयो, अहिड़े हिसाब सां उहे पाण खे तंदुरुस्त कम जे हिसाब सां रखनि था। ॿियो ॻोठाणनि में जेकी लस्सी आहे, ॾही आहे, खाधा आहिनि, उहे सचा खाधा आहिनि, उन्हनि में केमिकल न आहे, उन्हनि में दवायूं वग़ैरह न आहिनि, सब्जियूं सुठियूं ताज़ियूं सब्जियूं हिते पंहिंजे हथ जूं सब्जियूं आहिनि। त बनस्बत शहर जे ॻोठ जी जेकी लाइफ आहे उहा माना हिकिड़े सुठे हिसाब सां, ऐं ॻोठ जो माण्हू ऐं फिटनेस उनजो बहितरु आहे बनस्बत शहर जे माण्हू खां। अदा चवण जो मक़सदु आहे जेके ॻोठाणा माण्हू आहिनि उन्हनि जो एक्टिविटी लेवल जेको आहे सुठो आहे। ज़ाहिर आहे ॿाहिरि काॾे वञनि था, वॉक था कनि, बिल्कुलु साइकिल जो बि इस्तेमालु कनि था, बाइक ते बि वञनि था, पर पंधु घणो था कनि। वज़न वधण जो हिकिड़ो इहो बि रीज़न आहे, एक्टिविटी लेवल जॾहिं घटि थी वेंदो आहे पोइ बि वेट जेको आहे असांजो असांखे एॾी हिते आदत पइजी वई आहे गाॾियुनि जी, या असां पंधु नथा कयूं, भरिसां दुकान हूंदो तॾहिं बि 2 क़दम असां अॻिते वञी करे पंधु वञी करे का शइ न वठी वेंदासीं, बाइक ते वेंदा या गाॾी में वेंदा, हे त आहे बसि थी थो अचे 5 मिंटनि में थी थो अचे। इहो वॾो नुक़सानु आहे असांजे लाइ, इहो ॾाढो नुक़सानु आहे। ऐं इन शयुनि खां जेको आहे न असांखे अॼु ई ॿाहिरि निकिरणु घुरिजे, जो वॾियूं उमिरि जीअं थियनि थियूं त वाक़ई पोइ असांखे ॾाढियूं तकलीफ़ूं थी थियनि, हेल्थ इशूज़ केॾा था थियनि पिया। त भाउ पोइ हीअं तव्हां असांखे छा था ॿुधायो? जी हींअर मां तव्हांखे सिंधी सॉन्ग ॿुधाईंदुसि, पंहिंजो असांजे सिंध जी ख़ूबसूरत शाइर आहे अदी बख़्तावर मंसूर, उनजी हिकिड़ी नई गज़ल आहे, उहो तव्हांखे को पेश कयां। मुझी दिल में हो कोने यार करार, पीरीने को प्यार आया तो जे आसरे, हो जय में करार नाहे, जय में करार नाहे, सोई करार आहे, सोई करार आहे, हिन दिल जी ज़िद खे छाहे, छॾ दिल तबार आहे, जंहिं में करार नाहे, हो जंहिं में करार नाहे।
प्यार खे मां पाया सोरा सिंगार समझी प्यार खे मां पाया सोरा सिंगार समझी सिंदूर सीध जो सिंदूर सीध जो जो हारो आहे हो जे में करार नाहे सोई करार आहे हो जे में करार नाहे कंदा जुदाई ये फासला भी अक्सर हो नहीं कंदियूं जुदायूं उधार भल बसे पर उधार भल बसे पर मुखान धारो आहे हो सोई करारो आहे जंहिंमें करार नाहे हो सोई करार आहे इश्क आगो आहे आड़ा हुआ जलवा इश्क आगो आहे आड़ा हुआ जलवा कहिया चयो मोहब्बत कहिया चयो मोहब्बत अखड़िन जो ठारो आहे हो जंहिं में करारो आहे सोई करारो आहे हो जंहिं में करारो नाहे सोई करारो आहे हिन दिल जी ज़िद खे छाहे छॾ दिल तबारो आहे हो जंहिं में करारो नाहे हो जंहिं में करारो नाहे माशाल्लाह। अच्छा इहो ॿुधायो त अॼुकल्ह मतिलबु कुझु माण्हू ओवर कॉन्फिडेंट थी वेंदा आहिनि ऐं जल्दी जेको आहे वज़न घटाइण लाइ ग़लति या ओवर डाइट जो शिकार बि थी वेंदा आहिनि त उन्हनि लाइ छा चवणु चाहींदो? उहो मां पहिरीं बि ज़िक्र करे चुको आहियां मेंशन करे चुको आहियां त उन जा हाली शॉर्टकट ॾिसो हर कम में अॻियां हली नुक़सान ई आहिनि उन जा ठीकु आहे त अगरि ड्रग्स वग़ैरह वठे थो पंहिंजो पाण खे फिट करण लाइ शॉर्टकट में त अॻियां हली उन जा किडनी इश्यूज़ थींदा या त हार्ट इश्यूज़ मां बार बार मेंशन करियां पियो त अच्छा इंसान अॼुकल्ह मतिलबु हार्ट इश्यूज़ यंग एज में बि ॾाढा था थियनि पिया। यस इहो ई आहे जेको मां रीज़न ऑयल तव्हांखे ॿुधायो त मतिलबु ऑयल जेको आहे पंहिंजो उहो सही न आहे जेके यंग एज में जेके अॼुकल्ह हार्ट अटैक थियनि था उहा बैड ईटिंग हैबिट ठीकु आहे ऐं हार्ट साइड वारी साइड ते जेको आहे लेटी था पवनि नौजवान
पाण सभुरनि जो मतिलबु कॉल आहे त मतिलबु हमेशह जेको आहे राइट साइड जेको आहे तव्हां सुम्हणु घुरिजे त उहो बेटर आहे, छो जो हर्ट साइड ते जेकॾहिं केरु सुम्हे थो ज़ाहिर आहे उन हर्ट आहे हिकिड़ो दिलि आहे, उन ते सॼो लोड थो अचे बॉडी जो। सो हिकिड़ो त इहो रीज़न आहे। ॿियो जेको आहे ऑयल पंहिंजो सही न आहे अॼुकल्ह जो, ठीकु आहे। ऐं लाइफ स्टाइल बि त असांजो अहिड़ो आहे न, बिल्कुलु। मतिलबु सॼी राति ॿार जागनि था, हिते खाई पी करे जंक फूड हाणे खाई जो करे सुम्हनि था। पाकिस्तान जे अंदरि 80% माण्हू जेके आहिनि पंहिंजी हेल्थ खे सीरियस नथा वठनि। उहो त मतिलबु इहो ई था सम्झनि जिम जेके आहिनि उहे ईअं ई आहिनि, मतिलबु हू ईअं ई खोले छॾिया आहिनि, हुननि खे का ज़रूरत ई कोन्हे। त इहो ई रीज़न आहे त हिकिड़े दफ़ा अचनि कनि ख़बर पवे सही। त मतिलबु केॾी वॾी ग़लती पिया कनि जेको आहे पंहिंजो पाण खे ईअं ई छॾे। अच्छा, यंग जेके असांजा ॿार आहिनि, जेका जनरेशन आहे, जीअं 16, 17 साल, 15 साल, इन्हनि खे बि शौक़ु थींदो आहे त असां जिम जॉइन कयूं, वेट लिफ्ट कयूं या कुझु इन तरह जी शयूं थींदियूं आहिनि। अहिड़नि ॿारनि खे तव्हां कहिड़ियूं एक्सरसाइज़िस प्रिफर कंदा आहियो ऐं उन्हनि खे तव्हां रिकमेंड कंदा आहियो? ॾिसो 15 सालनि जो जेको आहे उहो त अञा बि ॿार आहे। हा, ट्रेनिंग जेकॾहिं शुरू करणी आहे त 17 खां करे त बेस्ट आहे, छो जो आउं 17 सालनि जे ॿारनि खे ट्रेन करे चुको आहियां, ठीकु आहे। त ट्रेनिंग जी जेका बेस्ट एज आहे मां सम्झां थो त उहा 17 ई आहे। बट उन में बि काफ़ी जेका पंहिंजी सिंधी मतिलबु जेकी नेशन आहे उहो पंहिंजे ॿारनि खे इहो ई चवंदा आहिनि त जिम न वञो, नंढड़ा आहियो, हाइट बि रहंदी, ठीकु आहे। बिल्कुलु, इन ॻाल्हि में का साइंस कोन्हे। जिम वेंदा त हाइट बीहंदी न। हिकिड़ो हाणे ॾिसो, बॉडी जेकॾहिं तव्हांजी सुठी ठही वई त कारो धाॻो ॿधी छॾियो, नज़र लॻी वेंदी, ऐं जिम छॾींदा त मोटा थी वेंदा। हे सिर्फ़ु पंहिंजी जेको सिंधी आहे, कंहिंखे हिते मतिलबु तोंद करणु न आयो आहे, हिकिड़ी जनरली ॻाल्हि थो करियां जेको अॼुकल्ह इलाही कमेंट पास थींदा आहिनि पंहिंजी नेशन मां। सो ॾिसो न, हाणे नज़र लॻणु, एक्सरसाइज़ छॾणु त वरी वेट पुट ऑन थी वेंदो, इहे ॻाल्हियूं हिकिड़ो गौरव नथो सोचे। ठीकु आहे, गोरे कॾहिं मतिलबु हीअ कोन्हे सोचियो त मतिलबु मुंहिंजी बॉडी सुठी थी वई आहे त हाणे मां कारो धाॻो ॿधी छॾियां। त इहे सभु जेके उन्हनि ॻाल्हियूं ईजाद कयूं आहिनि जिन्हनि मतिलबु कॾहिं जिमनि जा मुंहुं बि न ॾिठा। त अहिड़ी का साइंस कोन्हे की मतिलबु 17 सालनि जी या 15 सालनि जी एज में तव्हां वञो था त हाइट बि रहंदी, का साइंस कोन्हे इन जे पुठियां। सही, इहा वाकई सुठी ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधाई, ऐं वाकई इहो ॿुधण में बि ईंदो आहे त जिम जॉइन न कजो, तव्हांजी जेको आहे कद बीह रहंदो, वधंदा न, डिघा न थींदव, कुझु बि कोन्हे। इहे सभु मिथ्स आहिनि। ऐं असांखे त पाण नंढे हूंदे एक्सरसाइज़िस कराईंदा हुआ घर वारा, ऐं असां त, मूंखे त यादि आहे असां त स्कूल्स में वॾियूं वॾियूं रॉड्स हूंदियूं हुयूं जिन ते बीह करे असां लटकंदा हुआसीं। इहे त असांजे स्कूल में एक्टिविटीज़ हूंदियूं हुयूं। ये एक्टिविटीज़ असांजे पीटी वारे पीरियड में या उन टाइम में असांखे इहे शयूं असांखे करायूं वेंदियूं हुयूं। सो बहरहाल इहो बि ॿुधायो त तव्हां, कुझु नौजवान एतिरा जल्दबाज़ हूंदा आहिनि जो तकड़ी बॉडी ठाहिण जे चक्कर में ओवरवेट बॉडी बिल्डिंग कंदा आहिनि, पोइ फ़ाइदे जे बजाय नुक़सान जो शिकार थी वेंदा आहिनि। हा, इहो मां पहिरियां बि मेंशन करे चुको आहियां 2-3 दफ़ा। शॉर्टकट मतिलबु नुक़सान, ठीकु आहे। हर शइ में शॉर्टकट था ॻोल्हनि पिया, पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु नथा कनि। शॉर्टकट जो एंड जल्दी आहे, जेके अॻियां हली इंसान पूरो कॾहिं एक्सपायर थींदो उन जी का मतिलबु हिकिड़ी डेट कोन्हे, बट थींदो जल्दी। जेके शॉर्टकट में मतिलबु पंहिंजो पाण खे ठाहिनि था। तव्हांजो किथे आहे जिम, किथे लोकेट आहे? मां हींअर कमु करे रहियो आहियां बॉडी स्टेशन वारनि सां गॾु, जेको जिम पंहिंजो आहे। अदनान हिकिड़ो सुठो असांजो दोस्त आहे, अदनान मेमन साहबु, उहो जेको आहे ऑनर आहे, ऐं माशाल्लाह सुठो इन्वायरमेंट, सुठो UK बेस्ड इक्विपमेंट आहे उन में। त जेकॾहिं कंहिंखे विज़िट करिणो आहे त असांजो जिम जेको आहे बॉडी स्टेशन नालो आहे उनजो, ऐं इहो पवे थो बुखारी कमर्शियल एरिया में, लेन 13। यस, बुखारी कमर्शियल। बुखारी कहिड़ो, नंढो बुखारी, वॾो बुखारी? वॾो बुखारी, ठीकु आहे। सही, त जंहिंखे बि मतिलबु जिम जॉइन करिणो आहे त बॉडी स्टेशन वञो। अच्छा, टाइमिंग्स छा आहिनि? जिम टाइमिंग्स असांजी जेका बॉडी स्टेशन जी आहे सुबुह जो 7 बजे खां वठी राति जो 10:30 बजे ताईं। 10:30 बजे ताईं आहे। ऐं मेल फीमेल को आहिनि, ॿई आहिनि। पर अगरि कोई रुगो फीमेल चवनि त असांखे फीमेल इन्वायरमेंट खपे रुगो, त फीमेल जो कोई अलॻि न, असांजो जिम जेको आहे उहो को आहे। बट अहिड़ा जिम बि आहिनि DHA में जिन में मतिलबु फीमेल जी हिकिड़ी टाइमिंग रखियल आहे। अहिड़ियूं कंपनीज़ बि आहिनि काफ़ी DHA में, बट मां पंहिंजी कंपनी जी ॻाल्हि करियां त
पक्को आहे मतिलबु। त तव्हांजी जेको आहे कंपनी या तव्हांजो जेको जिम आहे त बेस्ट मतिलबु कहिड़ी अहिड़ी एक्सरसाइज़ आहे जेका कराए रहियो आहे हींअर ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं इक्विपमेंट्स आहिनि जेके तव्हांजूं ॿाहिरां खां इम्पोर्ट थियल आहिनि? एक्सरसाइज़ बेस्ट तॾहिं थींदी जॾहिं तव्हांजो पर्सनल ट्रेनर बेस्ट हूंदो, ठीकु आहे। त सुठो ट्रेनर त जाम आहिनि असांजी कंपनी में, त उहो तव्हांखे मां पहिरियों बि मैंशन कयो आहे हिन प्रोग्राम में। त सुठे ट्रेनर जी निशानी हुनजी एजुकेशन मतिलबु हुनजे ॻाल्हाइण जे एटीट्यूड मां ई ख़बर पइजी वेंदो त केतिरो एजुकेटेड आहे। ऐं बाक़ी रही ॻाल्हि इक्विपमेंट जी, त इक्विपमेंट असां वटि जेको बि आहे उहो यूके बेस्ड आहे। सही, यस, सॼो ॿाहिरां खां सॼो ई आयल ॿाहिरि आहे। अच्छा, त जेके बि मशीनरीज़ आहिनि यानी A to Z जेके बि मशीनरीज़ आहिनि, सही, ज़बरदस्त। या पंहिंजो आहे गूगल ते बि आहे, सोशल मीडिया जे हर प्लेटफॉर्म ते आहे। बॉडी स्टेशन खे सर्च करियो। ऐं उन खां अलावा मुंहिंजो पंहिंजो पर्सनल ट्रेनिंग जो ब्रांड आहे, कोच मी जे नाले सां मूं हींअर लॉन्च कयो आहे, कोच मी। अच्छा, उहो मुंहिंजो पंहिंजो ब्रांड आहे। उन में बि मां पंहिंजा वर्कआउट प्रोग्राम्स वग़ैरह अपलोड कंदो रहंदो आहियां। ऐं उन पेज ते जस्ट फीमेल जा ई मां जेके आहिनि वर्कआउट प्रोग्राम छॾिया आहिनि। सो कंहिं फीमेल खे अगरि मतिलबु घर वेठे लॉस करिणो आहे त मुंहिंजे कोच मी पेज खे फॉलो करे सही। अच्छा, कुझु ऑनलाइन टीचर्स बि हूंदा आहिनि? ऑनलाइन ट्रेनिंग मां वटि बि काफ़ी आहिनि, बट मुंहिंजो बिलीव न आहे ऑनलाइन ट्रेनिंग ते। इहो ई मां पुछणु चाहियां थी त ऑनलाइन ट्रेनिंग्स जेके थींदियूं आहिनि त छा उन में वाक़ई को फ़ाइदो आहे? मां इहो ई थो चवां, मुंहिंजो न बिलीव त कोन्हे को मुंहिंजो, बट इन में को फ़ाइदो बि कोन्हे। छो जो वर्कआउट ट्रेनिंग जे अंदरि जेको मेन शइ आहे पोस्चर, फॉर्म। ऑनलाइन ट्रेनिंग में हाणे वीडियो ते ॾिसण में नथो पियो अचे त साम्हूं वारो छा करे पई या छा करे पियो, त कोशिशि कनि बॉडी पोस्चर सही बि आहे या न आहे। ऑनलाइन ट्रेनिंग मतिलबु हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी करणु, हा मूं ट्रेनिंग कई बसि, इहो ई आहे। बट इन में मुंहिंजो बिलीव न आहे सीरियस। अच्छा, इहा शइ ॾाढी इम्पॉर्टेंट हूंदी आहे त जेके मैट्स जेके हूंदा आहिनि जिन ते असां वेही करे वर्कआउट कंदा आहियूं, इहे असांखे कहिड़ी क्वालिटी जा यूज़ करणु घुरिजनि? छो जो कुझु मैट्स अहिड़ा हूंदा आहिनि, मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो पर्सनल हिकिड़ो एक्सपीरियंस रहियो आहे, जो सम टाइम उहे तव्हांजी बॉडी खे वधीक सूर कराए छॾींदा आहिनि। ॾिसो, हिते पाकिस्तान में त मतिलबु अहिड़ो को ब्रांड कोन्हे। हितां खां जेकॾहिं कराची मां मिलंदो तव्हांखे लोकल मैट को मिलंदो, ठीकु आहे। हाणे असां वटि हिकिड़ो जिम जो जेको इक्विपमेंट आहे उहो आहे लाइफ स्टाइल, उन ब्रांड जो नालो आहे। त असां वटि जेके मैट आहिनि उहे बि लाइफ स्टाइल जा आहिनि, जेके मशीन्स वग़ैरह आहिनि उहे बि लाइफ। त इहो ब्रांड जेको आहे इहो ॿाहिरि जो आहे। त उहो केतिरो मतिलबु एक्सपेंसिव आहे या मतिलबु तव्हांजी हिन ते पॉकेट ते एतिरो हेवी न आहे? हा, उहो त हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको इक्विपमेंट गॾु आयो आहे उनजो मां नथो ॿुधाए सघां त केतिरे जो आहे या केतिरो न आहे। बाक़ी हा, हितां तव्हांखे मतिलबु स्पोर्ट्स जी शॉप तां बि कुझु सुठो मैट जेकॾहिं तव्हांखे खपे त उहो मतिलबु 5000 तक ताईं तव्हांखे सुठो मिली वेंदो। बाक़ी इन खां अलावा 500 वारो बि 1000 वारो बि को फ़ाइदो कोन्हे। उहा ई ॻाल्हि आहे न, त क्वालिटी जो फ़र्क़ु अची थो वञे पियो हिते। सही, सो ज़बरदस्त। त इनशाला ॿीहर बि मुलाक़ात कंदासीं इंशाल्लाह। ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे, फिटनेस जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी। त जेके बि असांजा भाइर भेनर आहिनि त ज़रूरु बॉडी स्टेशन वञो ऐं पंहिंजो पाण खे रजिस्टर कराइण जो छा सिलसिलो आहे भला, इहो बि ॿुधायो। रजिस्ट्रेशन जेकॾहिं मतिलबु फौरी तौर ते अचनि था या कंहिंजी रेफरेंस ते अचनि था, रजिस्ट्रेशन फ्री आहे। अच्छा, यस। ऐं मंथली चार्जिस छा आहिनि? मंथली चार्जिस डीएम कनि असांखे, बिल्कुलु मतिलबु सही आहिनि। हर कोई अची पंहिंजी मतिलबु फिटनेस जर्नी खे स्टार्ट करे थो सघे। अच्छा, सो इन में परेशान थियणी का मतिलबु अहिड़ी का सही सही, ज़बरदस्त। तव्हांखे बिल्कुलु कॉन्टेक्ट नंबर जेकॾहिं ॾियणु चाहियो जिम जो त अची कोई कॉन्टेक्ट? बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधायो हींअर त सोशल मीडिया ते असांजा पेज आहिनि। बॉडी स्टेशन जो अलॻि आहे, मुंहिंजे पंहिंजे ब्रांड जो कोच मी नाले सां अलॻि आहे। इवन मुंहिंजो पंहिंजो इरफान अली जे नाले सां हिकिड़ो पेज आहे, उहो अलॻि आहे। सही। त कोई लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? लास्ट मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुसि त पंहिंजी हेल्थ ते इन्वेस्ट करियो, ख़ुशि रहो, सुठो खाओ ऐं वर्कआउट कंदा रहो। सही, ज़बरदस्त। सो इंशाल्लाह तव्हां सां जेको आहे गानो ॿुधंदासीं ऐं वेंदे वेंदे तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव बीइंग अ म्यूज़िक टीचर? कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो ई आहे त असांजे जेके बि ईंदड़ नसल आहे, जेके असांजा नवां ॿार आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं स्कूलनि में म्यूज़िक टीचर तौरु जेके बि भर्ती थियनि त उनखे तव्हां ग़लति माइंड न वठो त हीअ अची करे मौसीक़ी ॻाईंदा, राग ॻाईंदा या हीअ ख़राबु थींदा।
त इन्हनि खे इहा ई तव्हां मैसेज असांजो त इन्हनि खे असां बिट साईं जा, लतीफ़ साईं जा, कलंदर जा, सचल साईं जा बैत, हमद, नात, सुर सां क़ौमी तराना, मिली नगमा, इहे शयूं उन्हनि खे पढ़ायूं वेंदियूं। इन में उनजी बहितरी आहे, उन्हनि खे सुर ऐं गुर ॿुधायो। सही, बिल्कुलु। वेंदे वेंदे तव्हांखां गानो ॿुधंदासीं, पर उन खां पहिरियां घरनि जे अंदरुनि भितियुनि तां पेंट जो मिसार्जण या नंढा हेयरलाइन क्रैक्स हिकु तमामु वॾो मसइलो आहे। इन जे मुअसर हल जे लाइ पाकिस्तान जे नंबर 1 पेंट डायमंड पेंट पंहिंजी नई कैंपेन जे ज़रिए भितियुनि जी सतहनि जे लाइ हिकु भेरो ॿीहर मुतारिफ़ करायो आहे। डायमंड इज़ एक्स्ट्रा स्मूथ प्राइमर फिलर रेडी टू यूज़ पट्टी, जंहिंसां घर जूं अंदरूनी भितियूं रहनि महफ़ूज़ ऐं हिकु करियूं। इन जे जदीद फॉर्मुलेशन पेंट खे भितियुनि ते डिघे अरसे ताईं ॼमाए रखंदी आहे। मतिलबु डायमंड पेंट जी डायमंड स्टैंडर्ड पट्टी आहे, परफेक्ट बेस फॉर द परफेक्ट फिनिश। ऐं जॾहिं बेस स्ट्रॉन्ग हूंदो आहे तॾहिं त पेंट हलंदो आहे डिघे अरसे ताईं। सो इंशाअल्लाह तव्हां सां मां मुलाक़ात कंदसि सुभाणे। ऐं बिल्कुलु पंहिंजो बि ख़्यालु रखिजो, पंहिंजे घर भातियुनि जो बि ख़्यालु कजो। ऐं इंशाअल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी। ऐं इंशाअल्लाह हाणे रेगुलर पंहिंजे शो में ईंदासीं ऐं डेली तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी भाउ। सभिनी गुलनि जो गुल सुहिणा तुंहिंजो मुल्कनि में आ, मुल्कनि में तुंहिंजो मुल्कनि में आ गुल सुहिणा। ऐं सभिनी गुलनि जो गुल सुहिणा, ऐं सभिनी गुलनि जो गुल सुहिणा। वरी नाज़न साणो निहारी थो, तिखा तीर नज़र जा मारी थो, तिखा तीर नज़र जा मारी थो, वरी नाज़न साणो निहारी थो। तुंहिंजूं अखियूं आहिनि का दिलि सुहिणा, तुंहिंजूं अखियूं आहिनि का दिलि सुहिणा। तुंहिंजो मुल्कनि में आ, मुल्कनि में तुंहिंजो मुल्कनि में आ गुल सुहिणा। ऐं सभिनी गुलनि जो गुल सुहिणा, ऐं सभिनी गुलनि जो गुल सुहिणा। छॾियो सिज चंड खे तो शर्माए, तुंहिंजे हुस्न जो कोई न मट आहे, तुंहिंजे हुस्न जो कोई न मट आहे। छॾियो सिज चंड खे तो शर्माए, तूं
बेहतर आहीं बिल्कुल सुहिणा तूं बेहतर आहीं बिल्कुल सुहिणा जो मुल्कन में आ मुल्कन में जो मुल्कन में आ गुल सुहिणा आहीं सभिनी गुलन जो गुल सुहिणा आहीं सभिनी गुलन जो गुल सुहिणा जॾहिं खूब खुमार मां नेण खणी तॾहिं यार हुज़ूर खे ॾाढो वणी जॾहिं खूब खुमार मां नेण खणी जॾहिं खूब खुमार मां नेण खणी तॾहिं यार हुज़ूर खे ॾाढो वणी तोतां घोर वञा सां वल सुहिणा तोतां घोर वञा सां वल सुहिणा तुंहिंजो मुल्कन में आ मुल्कन में तुंहिंजो मुल्कन में आ गुल सुहिणा तुंहिंजो मुल्कन में आ गुल सुहिणा आहीं सभिनी गुलन जो गुल सुहिणा आहीं सभिनी गुलन जो